وبإتقان وبإيمان وبيان في فرقان. وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال. لا شريك له ولا نذير له ولا مشير له ولا ضد له ولا ند له ولا جود له ولا مثل له ولا مثال له ولا مقاسم له ولا مداني له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رس وجز وعزم وزفلا ولا جذب واصبعيب طاب طيب قذبلا. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا وملزومنا ومقصودنا ثم أجدر الخلق جديرنا وأعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والإمامة والأمامة وأعلانا وأجلانا وأنفعنا وأجهد ورفعنا وأكبرنا وأخضرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن سيدنا وسندنا مغبوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدلاننا وعدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلالة القاهرة الغائبة الظاهرة الباطنة وعد عند سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم ربنا واجعلنا مسلمين لك ومن ذريتنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم ربنا وابعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم
इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सबई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम मदीने वारे साईं ते महबूब जी ज़ात ते जागी करे ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि वसल्लम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे गे सीए जे करे सुभान अल्लाह घटदा कन घणन त पंहिंजा मुंहं बि लिकाए छॾिया मता सैयद ॾिसे मुंहं त खोलियो न मां तव्हांजो दीदार कयां तव्हां मुंहिंजो दीदार कयो। नबी से फरमायो आहे जेको आलिम जो दीदार कंदो आहे अल्लाह हुन जा गुनाह छाणे छॾींदो आहे। अॼु सुभान अल्लाह ईअं कर आदलपुर जा मुस्लमान जो तव्हांजे हिन जलसे खे चौधारी जेके रहमत वारा मलाइक लही आया आहिनि तुंहिंजी सुभान अल्लाह जे आवाज़ जो सवाब रोज़े वारे साईं खे बि ॿुधाइनि शहीद ख़ालिद खे बि ॿुधाइनि त जमियत जा जोधा जवान जागनि था। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं। भला हीअं कयूं जॾहिं मां ॻाल्हि पूरी कयां त तव्हां बि मूंसां गॾु चओ अच्छे है। जेको चवंदो न अलाह से हुनखे हिन साल मदीनो ॾेखारे। छो त ही जेके मां लफ़्ज़ पढ़ी रहियो आहियां पंहिंजे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे ज़िंदगीअ जे तक़रीरुनि जा कयल शेर पढ़ी रहियो आहियां। तव्हां त ईअं सम्झो हींअर ख़ालिद असां वटि रहमतुल्लाह अलैह मौजूदु कोन्हे पर शहीद ख़ालिद जा रूहानी बच्चा त मौजूदु आहिनि न। जीअं उन सां साथ ॾींदे ईअं मां गुनाहगार सैयद सां बि साथ ॾे तुंहिंजे करे मां काथों त सफ़र करे आवां बलोचिस्तान जे इलाइक़े मां जंहिं में थकल आहियां न वञा बसि पर जिन प्यारनि नौजवाननि जमियत उलमा इस्लाम जे साथियुनि वॾे शौक़ सां ही जलसो रखायो मुंहिंजो आदलपुर जी जमात खे कॾहिं धोखो ॾिनो ई कोन्हे त इंशाअल्लाह धोखो ईंदो ई न। मुबारक जे इलाइक़ा आहिनि हक़ चार यार मस्जिद जा जमाती कहिड़नि जा नाला खणी कहिड़नि जा नाला खणा कंहिंजो नालो न खणंदुसि त ॾुख थींदो तंहिंखो चवां त बसि जुमिला जमात खे मुबारक आहे। कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ी जाइ ते वाइज़ कयो आहे ॿिनि माण्हुनि जा नाला खया आहिनि त चार ॼणा पाण में विड़ी पिया आहिनि। हे सैयद असांजो नालो छो न खयो वाह नालो कंहिंजो नथा खणूं अलाह साईं जंहिं जेतिरो कमु कयो आहे रब हुनखे हिते बि आबाद कंदो हुते बि नबी साईं जी शफ़ाअत ॾे। जेके दोस्त निंड पिया पंहिंजा ॿई हथ मथे कयो चाचा 7 ॼणा मुंहिंजा यार बस मां तव्हांजी जल्दी तो जान मदीने के दरो दीवार और बाजार चवो न अच्छे हैं जेको चवंदो सैयद जी दुआ सां हिन साल मदीनो ॾिसी। मदीने के दरो दीवार और बाजार जेके भित ते वेठा आहिनि इहे बि चवनि अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने। गाल तो पूरी क्या जुमलो पूरो थियो न अॻे अचे उर्दू समझो बाबा हाँ चाचो तो इन करे अच्छे जल्दी ता चऊं जो जल्दी मदीने वञो असां
पर शेर पूरो तो कया न, कदम रखेंगे जहाँ पर मेरे महबूब मदनी ने। हाँ जने ये इशारो कया पहुँच जाए, कदम रखेंगे जहाँ पर मेरे महबूब मदनी ने, यहाँ के महलों से वो दोनों गार, यहाँ के महलों से वो दोनों गार। तांजी मोहब्बत आ जड़ी घुराइंदा हो असां भी तांजे ला मेहनत करे को नओं मौजू तैयार करे ईंदा हो। छो त हितों जा माण्हू MP3 में मौलविन जा वाइज़ ॿुधी ॿुधी अधु मौलवी त पाण थी विया आहिनि। जहिड़ी तकीर कयूं था अचे सैयद इहा बि ॿुधल आहे, अञा ॿी का ॿुधाए। मदीने के दरो दीवार और बाजार, गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार। मेरे आका के सब साथी, मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर उनमें, जो सुभान अल्लाह पर भी सुभान अल्लाह करना, और जेके ऊंधे में बिठा हुए भी सुभान अल्लाह करना। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर उनमें सुलाए हिमला वडे कम जाती, सुलाए जो पहलुए मुस्तफा में वो तो अच्छे हैं मगर उनमें सुलाएंगे जो पहलुए मुस्तफा में वो दोनों यार। ॿुधाईंदो वे कहिड़ा यार आहिनि ॿ जेके नबी साईं भाकुर में सुता पिया, नाला त ॿुधायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि सुहिणो जेको जलसो कराईंदो आहे उहो वाइज़ न ॿुधंदो आहे, उहो इंतज़ाम संभालंदो आहे, जल्दी तेल घुराए। सुलाए जो कदमों में वो दोनों यार, सुलाए जो रोज़े पाक में वो दोनों यार। मेरे आका के रोज़े पर जितने खड़े हैं चौकीदार, जल्दी न चवना चाहिए गाल ॿुध। असां जॾहिं 2015 में वियासीं मदीने पंहिंजी जीजल अमल सां गॾु मिठे मोहम्मद जे रोज़े ते सलाम पढ़ी आयासीं, मूंखे हुते 2 चौकीदार नज़र आया। अल्लाह तव्हांखे बि ॾेखारींदो। हिकु चौकीदार नबी साईं जे रोज़े ते सॼे पासे को बीठो आहे, हिकिड़ो खॿे पासे को। अहिड़ा उहे तौहीद वारा मुवहिद चौकीदार आहिनि जो जेकॾहिं को मुशरिक हितों जो हिरल जेको क़बर ते जल्दी हथ खणंदो आहे, उहो जो जेकॾहिं नबी साईं जे रोज़े ते हथ खणे न ठका कराईंदसि, ख़बरदार हथ न खण, महबूब जो रोज़ो आहे, हिते रुगो दुरूद ऐं रहमत जा सलातूं पढ़ंदो वञ, हथ खणा थी त वञे काबतुल्लाह ॾे। छो त घुरबो कंहिंखो आहे अलाह खां। असांजे जमियत उलमा इस्लाम जे जलसनि में बि सालार ईंदा आहिनि रज़ाकार, जमियत जा डंडा खणी भाऊ वजाद जलसे जी चौकी ॾींदा आहिनि। अहिड़े नमूने यादि रखो क़ुरान वारो, मां त पंहिंजी अखियुनि सां नबी साईं जे रोज़े ते मदीने में चौकीदार ॾिसी आयो आहियां। मौलाना उहे चौकीदार आम चौकीदार न हूंदा थी, सऊदी अरब में उन्हनि जी पघार बि वॾी हूंदी आहे, जेके हुज़ूर जे रोज़े ते बीठा हूंदा आहिनि अहिड़ा चौकीदार हूंदा आहिनि जेको कॾहिं नमाज़ जी तकबीर औला बि फोत न थींदी आहे। को वॾेरे जो चौकीदार आहे, को भोतार जो चौकीदार आहे, को MP MNA जो चौकीदार आहे, को आलिम जो चौकीदार आहे, को क़ुरान जे कारी हाफ़िज़ जो चौकीदार आहे, को शहीद गाज़ीअ जो चौकीदार आहे। अच त मिठे मोहम्मद जा चौकीदार ॿुधाया। उन्हनि जी ज़ुबान दुरूद सां आली हूंदी आहे, जेके नबी साईं जे रोज़े ते चौकी ॾींदा थी, उहे कॾहिं मिठे मोहम्मद जो नालो बग़ैर वुज़ूअ जे बि न खणंदा थी। उन्हनि जे शान में के अल्लाह वारे शहीद ख़ालिद अजीब लफ़्ज़ चया, मेरे आका के रोज़े पर जितने खड़े गए चौकीदार। यार सुभान अल्लाह ॾाढा कर।
मेरे आका के रोजे पर जितने खड़े हैं चौकीदार, यहाँ के बादशाहों से वो चौकीदार, यहाँ के बादशाहों से वो दोनों चौकीदार। मदीने के दरो दीवार और बाजार, गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार। वहाँ हर चीज अच्छी है यहाँ के सब चीजों से। मौलाना मुज़फ़्फ़र हुसैन कांदली रहमतुल्लाह अलैह जने मदीने वियो, नबी साईं जो रोज़े ते सलाम पढ़ी, चए त मां ॿाहिरि निकितुसि, मूंखे ॾाढी बुख लगी, मानी खावां, दस्तरखानो विछायईं, मानीअ जे लाइ नरड़ा तूं थी त बि पुट ॿ मिंटो थी बि, हाणे जमात खे पंहिंजो मुंहुं ॾेखार, ओरे तक ओरे। अब हिन जी उमिरि घणी थींदी? ॻाल्हायो यार, 7-8 साल, माना हिन खां थोरो वॾो वेही रहो, तूं थी बि जमीअ जी टोपीअ वारा, हिन जी उमिरि घणी थींदी? 10-12 साल, माना हिन उमिरि जेतिरो। उलमा लिखियो आहे 12 सालनि जो मासूम ॿार मदीने जे शहर में बिठे मोहम्मद जी मस्जिद में परेशान। मौलाना चए तो मां हुन जा चप ॾिठा, हुन जूं अखियूं ॾिठियूं, मूंखे ईअं लॻो त ही बुखायल आहे। तवजो, सलाह अरबीअ में चएसि इजलिस हुना का आकुल तआम का, अच मूंसां गॾु वे मानी खा। उन मासूम 12 सालनि 14 सालनि जे मासूम तालिब मानी खाई वियो, थांव साफ़ करे वियो, ईअं पियो लॻे ॼण 2 ॾींहंनि जो बुखायल। मौलाना चएसि त पंहिंजो तारुफ़ त कराए, से मुंहिंजो फिलाणो नालो आहे, अबो छा कंदो थी? चएसि मां यतीम ॿार आहियां, बाबा अल्लाह खे प्यारो थी वियो आहे, वफ़ात करे वियो आहे। ॿियो केरु वाली वारिस? से मुंहिंजी जीजल अमड़ आहे, मूंखे न को भाउ न की भेण आहे, मुंहिंजी वारिस हिकिड़ी अमड़ आहे। मौलाना चएसि त मां पंजाब जे इलाइक़े जो आहियां, मां वटि वॾो मदरसो आहे जंहिंमें 250 तालिब क़ुरान मजीद जा कारी हाफ़िज़ आलिम थियनि था। तूं हल, मां तोखे पाकिस्तान वठी वञा, उते मानी बि ॾींदोसांइ, रोटी कपिड़ा मकान बि ॾींदोसांइ, उते अलाह मूंखे ताक़त ॾिनी आहे, तुंहिंजी शादीअ जो इंतज़ाम बि मां कंदुसि, तूं यतीम आहे, हल तोखे पाकिस्तान वठी वञा। आदलपुर वारो हे उन दौर जी ॻाल्हि आहे जंहिं दौर में असांजे पाकिस्तान में एॾो सिक्को हूंदो हो मज़बूत, जो मके मदीने जा अरब भी हिते हिन मुल्क में कमाइण ईंदा हुआ। को वक़्तु अहिड़ो हूंदो हो जो अरब हिते कमाइण ईंदा हुआ, पुछो जिन जी उमिरि वॾी आहे। हाणे त मुल्क जो असांजे हुक्मराननि खानो ख़राब करे हड़प करे विया, सभु मुल्क खे कर्ज़ी करे विया आहिनि असांजा हुक्मरान। तां त हालत इहा आहे जो हिन वक़्तु सऊदी अरब जो 1 रियाल पाकिस्तान जे 28 रुपयनि ते पहुतो आहे। पाकिस्तान जा 28 रुपया गॾाए पोइ सऊदीअ जो 1 रुपयो थिए। सोच त असांजो मुल्क केॾो कर्ज़ी थी वियो आहे। मौलाना चएसि हलंदे, उन 14 सालनि जे मासूम ॿार चयो साईं 2 मिंट बीहो त पंहिंजी अमड़ सां सलाह करे छा चए, पंहिंजी अमड़ सां सलाह करे छा, जीजल अमड़ सां सलाह करे छा। ठीकु आहे। नंढड़ो मासूम ॿार आयो पंहिंजी जीजल अमड़ जे, अम्मा पाकिस्तान जे मुल्क में हिकिड़ो आलिम सगोरो आयो आहे, ॾाढो शफ़ीक़ आहे, चहिरो नूरानी अथसि। अम्मा चवे तो हिते गुरबत आहे, तव्हांखे 2 ॾींहं 3 ॾींहं मानी नथी मिले। अम्मा तूं हल भला पाकिस्तान में उन मौली साहब जे तालिबनि जी घर में मानी पचाए, तोखे पघार मिलंदई। अम्मा मां बि 3 ॾींहं बुखायल आहे, मां बि क़ुरान हदीस पढ़ंदुमि। अम्मा चए तो रोटी बि ॾींदुमि, कपिड़ो बि ॾींदुमि, मकान बि ॾींदुसि। अम्मा चयो पुट पोइ इहो त भलो माण्हू आहे, बुज़ुर्ग आहे, अल्लाह वारो आहे, भला हलूं। गुरबत जे करे हिते को कमाइण वारो न आहे। ॿुधो, घोटकी ज़िले जा मुसलमानो, आदलपुर वारो क़ुरान जा आशिक़ो, दीन जा परवानो। अमड़ सामान तयारु कयो, जॾहिं वञण जी तयारी थी, कपिड़ा कयूं, सामान कयूं ज़रूरत वारो। जॾहिं पंहिंजे घर जे दरवाज़े खे तालो हण लॻा, नंढड़े 14 सालनि जे मासूम गुलनि जहिड़े ॿारड़े पंहिंजी अमड़ खे हाउ ॾारे छॾियो। अमड़ खे चए अम्मा पाकिस्तान में मानी भी मिलंदी, अम्मा
पाकिस्तान में कपड़ा भी मिलंदा, अम्मा पाकिस्तान में तो के पघार भी मिलंदी, अम्मा पाकिस्तान में मुझे शादी भी थींदी। अम्मा थोरो तवज्जो त कर। अशद आंगुर खणी मदीने वारे साईं जे रोज़े पा करे इशारो करे चवे तो अम्मा भला इन मौली साहब को मां पुछी त चा पाकिस्तान में भलाए साए रोज़े वारो गुंबद खजरा भी मिलंदो कन न मिलंदो। ये लफ्ज़ जो चए त अमर जे हथन मो सामान किरी पियो, अमर जे हथन मो सामान किरी पियो। अमर रोई करे चवे दे पुट पाकिस्तान में सब कुछ मिलंदई पर साए वारो रोज़ो मदीने वारो साईं न मिलंदई। चे अम्मा पो भुख ते हूंदासे दुख ते हूंदासे, अम्मा ठेठ ॾींहं भली मानी न मिले पर मदीने वारे साईं जो पाड़ो कोन छॾींदासे। अमर सामान लाए रखियो, आयो मौली साहब अचे हलूं पुट। मौली साहब तू मूंखे मानी ॾींदे रोटी ॾींदे कपड़ा ॾींदे शादी कराईंदे पर ॻाल्हि त ॿुध, ही गुंबद खज़रा वारो साईं तव्हांजे मुल्क में आहे कन न? हिते मौलाना जे अखियुनि मां लुड़क वही आया पुट सभु कुझु ॾेई थो सघां पर मदीने वारो साईं हिते आ तॾहिं त सॼी काइनात हिन रोज़े खे थी ॾिसण अचे। तॾहिं इश्क में के अल्लाह वारे चयो वहाँ हर चीज अच्छी है यहाँ के सब चीजों से, सुभान अल्लाह कर। वहाँ हर चीज अच्छी है यहाँ के सब चीजों से, यहाँ के अच्छे अच्छों से वहाँ के बीमार, यहाँ के अच्छे अच्छों से मदीने के बीमार, मदीने के दरो दीवार और बाजार, गुलों का तो है क्या कहना वहाँ के खार। अल्हम्दुलिल्लाह अज 19 नवंबर सन 2017 आचर जे ॾिहारे सूमर जी रात मलकन ऐं मंगी साहिबान जे हिन महले में हक़ 4 यार मस्जिद जी जुमला जमात जी दावत ते अल्लाह तबारक व तआला बलोचिस्तान जे इलाइक़े में लंबो चौड़ो सफ़र कराए तव्हांजे हिन शहर में अॼु मूंखे 5 दफ़ो रब तव्हांजो दीदार भी करायो आहे, वरी क़ुर ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। जलसे जो उन्वान है विलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस। मुझा दोस्तों हिन दुनिया में अग में कुछ भी कोन हुयो, अल्लाह जी ज़ात अव्वल 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 हुयो भी अकेलो, तारीफ़ भी पंहिंजी पाण पियो करे। चए सुबहानी मां आज़म शानी मां जड़ो कोई कोने, मां पाक आहियां मुंहिंजी हस्ती जड़ी का हस्ती भी कोने। पोइ जॾहिं ख़ालिक मखलूकात जे ठाहिण जो इरादो कयो अव्वल 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 रब साईं मदीने वारे साईं जो नूर मुबारक ठाहियो। विलादत मुस्तफ़ा जे उनवान ते मां अॻ में भी तव्हांजे इलाइक़े में इहो मौज़ू खणी वियो आहियां। अॼु दिलि थी चाहे त मां वरी मदीने वारे साईं जे रोज़े पाक जो शान ॿुधायां। इंशाअल्लाह मुखां बाद तव्हां सभिनी प्यारनि दोस्तनि जी दिलनि जी धड़कन आशिक़ क़ुरान आशिक़ रसूल हज़रत मौलाना ग़ुलाम यासीन चन्ना साहब जेको तव्हांजे शहर में कोन पियो अचे पर दोस्तनि मां इसरार कयो सैयद तारीख़ भी तूं वठी ॾे पाण सां वठी भी तूं अचेसि गॾु। हिन शहर जी जमात सां मूंखे रूहानी प्यार आहे। पहिरों तारुफ़ करायो अलहाज धणी बख्श चाचड़ साहब, हाणे तव्हां जमात जो डायरेक्ट असां सां प्यार थियो आहे। अलहाज जी दुआ सां हुकुम कंदा हो, जाते भी मिलंदो आहे धणी बख्श चाचड़ चवंदो आहे साईं आदलपुर जी जमात जी पारत अथव, यकीन कयो। वरी तव्हां असांखे चयो वरी अॼु असां मौलाना ग़ुलाम यासीन तव्हांखे घुराए ॾिनो आहे। अॼु त तव्हांजी महफ़िल एॾी शान वारी आहे जो आलमनि जा दीदार कंदो, अॼु तव्हांजा गुनाह भी छणी वेंदव, दर्जा भी बुलंद थी वेंदव। मदीने वारो साईं आमिना जो लाल मुंहिंजो सोनो मुस्तफ़ा करीम जे रोज़े तो मां कुर्बान वञा। अल्लाह से पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमायो
मिनहा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। रब तो फरमाया असां दुनिया में जंहिं माण्हूअ जे जिस्म में जातों जी मिट्टी मिलाई आ उन जी वफ़ात थींदी, उन जी क़ब्र भी उते ठहंदी। जेकॾहिं को हितों जो मुसलमान आदलपुर जो उन जे जिस्म में अल्लाह साईं हिन शहर जी मिट्टी मिलाई आ त उन जी क़ब्र आदलपुर जे शहर में ठहंदी। जेकॾहिं के मुसलमान जे जिस्म में अल्लाह साईं घोटकी या मीरपुर माथेले जी मिट्टी मिलाई आ उन जी क़ब्र घोटकी जे इलाइक़े में या मीरपुर जे इलाइक़े जे क़ब्रिस्तान में ठहंदी। मां गुनाहगार सैयद जे जिस्म में अल्लाह साईं जेकॾहिं शिकारपुर खानपुर जी मिट्टी मिलाई आ मुंहिंजी क़ब्र शिकारपुर में ठहंदी। याद रखो असां हुजूर जे रोज़े पाक खां ॿाहिरि निकिरी जॾहिं जन्नतुल बकी में वियासीं असांखे ॾाढी ख़ुशी थी जो मां जॾहिं जन्नतुल बकी जो सॼो क़ब्रिस्तान घुमी आयुमि। अल्लाह तव्हांखे बि दीदार कराए, आमीन चो। ये तो ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो तक़रीबन 150 उलमा देवबंद जी मां जन्नतुल बकी जे क़ब्रिस्तान मदीने में क़ब्रूं ॾिसी आयो। उलमा देवबंद जो एॾो शान आहे जो देवबंद जे आलिमनि जो क़ब्रूं मदीने वारे साईं सां गॾु हौज़े कौसर हुज़ूर वारे साईं सां रोज़े पाक सां गॾु जेको जन्नत जो क़ब्रिस्तान आहे उते बि क़ब्रूं आहिनि। अल्लाह साईं फरमायो मां उन जी जिस्म में जातों जी मिट्टी मिलाई उन जी क़ब्र भी उते ठाराईंदुसि। हाणे असांखे ॻाल्हि सम्झ में अची वई मदीने वारा साईं अवां जे जिस्म मुबारक में अल्लाह साईं जन्नत जी मिट्टी मिलाई। इन करे त रब साईं जे रसूल फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत। पाण फरमायो मां मोहम्मद जो रोज़ो पाक मुंहिंजे मिंबर जे विच में जेको टुकड़ो आहे जेके जीअरे जन्नत ॾिसणी आहे त मदीने में अची उहा जन्नत जो टुकड़ो ॾिसी वञे। ऐं इनखे चइबो आहे रियाज़ुल जन्नत। तव्हां जॾहिं मदीने वञो न असां अखियुनि सां ॾिसी आया आहियूं मदीने जी मस्जिद में जेके फराशियूं विछायल हूंदियूं आहिनि उहे ॿियूं वरी जेको टुकड़ो नबी साईं चयो त हे रियाज़ुल जन्नत माना जन्नत जो टुकड़ो आहे। असां हुते बरक़ात नफ़ल पढ़ी आयासीं। अल्लाह तव्हांखे बि तौफ़ीक़ ॾींदो जेको हिन रियाज़ुल जन्नत वारे टुकड़े में नबी साईं फरमायो जंहिं बरक़ात नमाज़ पढ़ी ॼणो जीअरे जन्नत में नमाज़ पढ़ी आहे। जीअरे ॼणो जन्नत में नमाज़ पढ़ी आहे। ऐं हालांकि हाणे मदीने वञण में का ॾुखिया बि कोन्हे। बस पासपोर्ट ठाराए शनाख्ती कार्ड ठाराए वीज़ा लॻी वेंदई। कल्ह मूंखे हिकिड़े एजेंसी वारे दोस्त ॿुधायो शाह साहिब को मुरीद हुजे त हुनखे चओ 70,000 खणी अचे 20 ॾींहं मदीनो बि घुमी अचे काबतुल्लाह बि ॾिसी अचे। 70,000 में मदीनो ॾिसी आहे। इन दौर जे मास्टर जी पघार बि 60-70,000 थी वई आहे। बस हिकिड़े महीने जी पघार हेॾे कर मदीनो ॾिसी आहे। ऐं जे रब नथो घुरई त पैसे वारनि खे बि नथो घुरई। असांजे शिकारपुर में हिकिड़ो दोस्त हो हुनजो पुटु 10 सालनि खां सऊदीअ में रहे थो। हिन साल जॾहिं बैतुल्लाह जो ॾींहुं आयो हज जो पीउ खे पंहिंजे ख़र्च ते अमड़ खे पंहिंजे ख़र्च ते भाइरनि खे भेनरुनि खे हज पियो कराए। उतो हितों हलिया आहिनि हज जी तयारी कई अथऊं। हवाई जहाज़ में वेठा आहिनि एयरपोर्ट ते दाख़िल थिया आहिनि। हवाई जहाज़ में वेठा आहिनि निभागो हुनजो अबो हवाई जहाज़ में लही आयो आहे। माण्हुनि चए हे छा थो करे तुंहिंजो पासपोर्ट लॻल टिकट लॻल वीज़ा तयारु आहे जहाज़ जे हलण में कुल 10 मिंट छो थो लहे। माण्हू मूंखे मयार ॾींदा पुट जे ख़र्च ते हज करे आवा न कंदुमि मां पंहिंजे ख़र्च ते वेंदुसि। ख़ुदा नथो घुरे त हवाई जहाज़ में लाराए घर मोकिलियसि। उन नौजवान जी अमड़ करे आई भेनरियूं हज करे आया भाइर करे आया हज भेनरुनि खे हज नसीब थियो। उन ज़ालिम खे अबे खे हज नसीब न थियो। ख़ुदा न घुरियो जहाज़ में लही आया। हालांकि पुट जो माल पीउ जो ई आहे पीउ जो माल पुट जो माल पीउ जो माल आहे। पुट ख़र्च कराए पंहिंजे ख़र्च ते हज कराए इन में कहिड़ो ऐब आहे। अल्लाह साईं सभिनी खे बैतुल्लाह जो हज कराए, आमीन। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो मदीने वारे साईं मुंहिंजे महबूब करीम जो आख़िरी टाइम आहे। अल्लाह हुजूर जी उम्र मुबारक 63 साल थी वई आहे। मुझे रहमत वारे नबी साईं जो दरवाज़ो खड़कियो। तवज्जो कयो मुसलमानों कंहिंजी झोल में पीउ जी वफ़ात थींदी आहे
कंहिंजी झोल में अबे जो मौत थींदो आहे, कंहिंजी झोल में भेण जी वफ़ात थींदी आहे, कंहिंजी झोल में जीजल अमड़ जी सकरात थींदी आहे, कंहिंजी झोल में मासीअ जो, चाचीअ जो, ॾाॾीअ जो, नानीअ जो वो मौत थींदो आहे। पर कुर्बान वञा मुंहिंजी जीजल अम्मा आयशा, तुंहिंजी झोल में मदीने वारे साईं जा आख़िरी पसाह ईअं पियो चमके जीअं मलकनि जे ॻोठ में सैयद जे हथ में क़ुरान थो चमके। दीदार त कयो क़ुरान जो, नबी साईं ईअं पियो चमके। चो सुभान अल्लाह। दरवाज़ो खड़कियो, मन दक़ल बाब, केरा दरवाज़ो खड़काइण वारो? मुझे सोने अली जी रानी नबी जी न्याणी अम्मा फातिमा थी चवे। साहबा जो हाल त ॾिसो, मुंहिंजो बाबू बीमार आ, सख्त तकलीफ़ में आ, अञा बि दर था खड़काइनि, मसला था पुछनि। मदीने जे मीर फरमायो, फातिमा, मुंहिंजी न्याणी फातिमा नाराज़ न थी। अब ॻाल्हाइनि यार, हेॾो वारा दोस्त ॻाल्हाईंदा, असांखे तकलीफ़ थिए थी। या चओ त मां दुआ घुरी वञा, पोइ साईं गुलाम यासीन खे घुरायूं, घुरंदो आहे। हेॾो वारा दोस्त चुप ई नथा कनि यार, अलाए कहिड़ी ॿोली सम्झंदा आहिनि। फातिमा, फातिमा पुट नाराज़ न थी, तोखे ख़बर न आहे दरवाज़ो खड़काइण वारो को सहाबी कोन्हे। दरवाज़ो खड़काइण वारा अल्लाह जे तरफ़ों मोकिलियल ॿ मलाइका आहिनि। हिकिड़े जो नालो जिब्रील अलैहिस्सलाम आहे, ॿिए जो नालो फातिमा इज़राइल अलैहिस्सलाम आहे। इज़राइल जो नालो ॿुधी अम्मा फातिमा जी अखियुनि मां लुड़क अची विया। समझे पई त हाणे बाबा जो आख़िरी टाइम आहे, रहमत वारो नबी असांखो मोकिलाइण वारो आहे, हुज़ूर जो आख़िरी टाइम आहे। न्याणी थी चए, बाबा छा था चवनि मलाइक? फातिमा, मलाइक था चवनि या रसूल अल्लाह, इज़राइल थो चवे दुनिया जे माण्हुनि जा रूह खणी वियो आहे, दुनिया जे कई मख़लूक जा साह कढी वियो आहे, बादशाहनि जो साह कढियो आहे, वॾेरनि जो साह कढियो आहे, साईं रूहे ज़मीन जा बादशाह उन्हनि जो साह कढी वियो आहे। सवा लख नबी तव्हां खां अॻु में उन्हनि जो रूह बि मां इज़राइल कढी वियो आहे। साईं साईं आलिमनि जा रूह बि मां कढंदुसि, साईं नेकनि शहीदनि सालिहनि जो साह बि अल्लाह जे हुक्म सां मां कढंदो आहियां। पर मदीने वारा साईं, पूरी काइनात में इहा शख़्सियत अवां जी आहे जो रब तो चवे इज़राइल ख़बरदार, इज़राइल ख़बरदार, इज़राइल ख़बरदार। दुनिया जा माण्हू भली 7 कुल्फ़ ॾेई लिकी वेहनि बि तोखे मां रब पहुचाईंदुमि, साह कढी अचिजांइ। पर हे उन अज़ीम शख़्सियत जो साह आहे, हे उन महबूब जो रूह तो खण वञे जंहिंखे मां महबूब खे रब क़ुरान में कॾहिं नालो खणी सॾु न कयो आहे। मां बि सॾु कयो आहे त चयो आहे या अय्युहल मुज़म्मिल, ओ चादर वारा नबी चई ॾे न सुभान अल्लाह। या अय्युहल मुद्दसिर, ओ कंबल वारा नबी। यासीन वल क़ुरआनिल हकीम, मुंहिंजा सुहिणा नबी। अल्लाह तव्हांजे लाउड में बरकत करे, थोरो वधाए त शिकारपुर ताईं दुआ कंदो वेंदो मां, हूअं बि सुहिणो हलाईंदो आहे। मेराणी गोसाउन, अल्लाह तुंहिंजी रोज़ी में बरकत करे। तवज्जो कयो क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, मदीने जे मीर आमिना जे लाल जे लाइ रब इज़राइल खे चए थो ख़बरदार, सॼी दुनिया को कॾहिं बि इजाज़त कोन वरिती थी, पर मुंहिंजे मिठे मोहम्मद को मोकल वठिजांइ। जे महबूब इजाज़त ॾे त साओ कढी अचिजांइ, न त जे रहणु चाहे त भली दुनिया में रहे, मां रब राज़ी आहियां। या शख़्सियत मदीने वारे साईं जी। या रसूल अल्लाह, रब तो चवे मुंहिंजा सोना साईं, जे रहणु चाहे बि तुंहिंजी मर्ज़ी, जे अचणु चाहे बि तुंहिंजी मर्ज़ी, मां इज़राइल अंदरि ईअं न ईंदुमि जे तूं मोकल ॾे था अचां। तव्हांखे फोन कंदो छा इज़राइल मां अचां? न न, तूं असांखे फोन ई न कंदो। हाणे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त बि ॿुधाए, चएसि अबे जो मौत अजीब थियो, बैंक में बीठो आहे, मैनेजर तो चएसि 10 लखनि जो चेक आहे, सही कर त पैसा ॾियां। अबे अञा पेन कढी हथ में पेन लुॾे पई, बैंक में किरी पियो, हुते साहु निकिरी वियुसि। चए अबो सही बि न करे सघो, न त 10 लख जो चेक मां त कढाए वञा। मौत अची वियो। हाणे गंबट में राणीपुर में मौत जो हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो। ड्राइवर जी वेगन रोकराई हिकिड़े दोस्त मुंशीअ खे चई, क्लीनर खे चई, घणा मुसाफ़िरनि जे 21 बचा आहिनि, हिकिड़ी सीट ख़ाली आहे। त ड्राइवर तो चएसि
ड्राइवर तो जल्दी कर इन्हें के खणो सखर पुजणो आहे 22 सीटा वेगन जो पूरी हुजनि जॾहिं क्लीनर दरी खोली त मुसाफ़िर नज़र ई न अचे ड्राइवर पंहिंजो मथो खणी गाॾीअ जे स्टींग ते ईअं साहु रखण जे लाइ हेठि रखे यार मुसाफ़िर त अलाए काॾे वियो जेके अॻियां पसींजर वेठा हा ॿ मुसाफ़िर ड्राइवर खे चोरंदा हलो बाबा सखर पुजणो आहे असांखे जहां जो चोरंदा अल्लाह अकबर ड्राइवर खे साहु ई कोन्हे इहो केरो जे गाॾी रोकाई उलमा लिखियो त इहो इज़राइल हो जेको इंसानी सूरत में आयो जो रब चएसि त वेगन में हिकु ड्राइवर वेठो थी 21 मुसाफ़िर वेठा थी हिकिड़ो क्लीनर वेठो थी ख़बरदार कंहिंखे बि रहिड़ो न अचे इज़राइल साहु कढ त रुगो हिन ड्राइवर जो कढ सभिनी खे ख़ुदा खे बचाइणो आहे ईअं ब्रेक हणी करे मौत हुनजो लिखियलु साहु खणी थो वञे अल्लाह जे रसूल करीम मुंहिंजे सोणे साईं जी हिकिड़े दफ़े मुलाक़ात थी हज़रत इज़राइल सां इज़राइल जो नालो क्यों था सभु चुप थी विया हिते न ईंदो बाबा अल्लाह जे रसूल फरमायो इज़राइल जी मुंहिंजा सोणा साईं ॾे त ख़बर भला कॾहिं कंहिंजो साहु कढण ते ॾुख बि थियो थी कन न कॾहिं ॾुख थियो थी इज़राइल मदीने वारो साईं थो चए तूं त उन्हनि जा बि साह कढिया आहिनि जिन खे अल्लाह 10 सालनि खां पोइ सिकी लधो पुटु ॾिनो तूं उन्हनि जो बि साहु कढी वियो आहे इज़राइल तूं त वॾनि जो बि साहु कढियो थी नंढनि जो बि कढियो थी अता के केतिरा ईअं बि साह कढिया थी जो ऑपरेशन थी आहे अम्मा साइण जे पेट मां न्याणी ॼाई आहे अमड़ पंहिंजी न्याणीअ जो चहिरो बि न ॾिठो अमड़ जो साहु कढी वई इज़राइल तूं त अहिड़ा बि साह कढिया आहिनि जो माण्हू नमाज़ में आहिनि सजदे में साहु कढियो थी इज़राइल तूं त ईअं बि साहु कढियो आहे तो हता के ज़िलज़िलो आयो आहे वॾनि फुटनि वारी बिल्डिंग किरी पई आहे हज़ारे माण्हू मरी विया आहिनि वाह मुंहिंजा रब तुंहिंजी ताक़त 7 ॾींहंनि खां पोइ जॾहिं ज़िलज़िले आयल उन इलाइक़े जे पत्थरनि खे परे था कनि जेके जायूं किरी पियूं सामान परे था कनि 7 सालनि खां पोइ बि 7 सालनि जी न्याणी उथे थी उहा बि जीअरी वेठी आहे अजीब वाक़िया ऐं इहे थिया आहिनि असांजे अखियुनि जे आॾो मुज़फ़राबाद में ज़िलज़िलो आयो हो कंहिं साल पंजाब जे इलाइक़े में जहां जो मथे कनि त सफ़ाई जो कनि अल्लाह अकबर न्याणी वेठी आहे साहु अञा हलेसि तो पाणी पी पाणी घुरे थी रड़ियूं थी करे अजीब वाक़िया इज़राइल थो चए या रसूल अल्लाह मूंखे साईं कॾहिं बि रहम न ईंदो आहे छो त हुकुम अलाह जो हूंदो आहे बाक़ी हिकिड़े रूह खे खणी पियो वञा त मूंखे अखियुनि मां लुड़क वही आया इज़राइल इहो वरी कीअं ॿुधो मुस्लमानो हदीस में अचे थो इज़राइल थो चए या रसूल अल्लाह रब मूंखे चई छॾियो आहे इज़राइल जिस्म त माइटनि जे क़ब्रिस्तान में हूंदो आहे पर रूह त तूं खणी ईंदो आहे न ख़बरदार इज़राइल मां रब जो फ़ैसिलो ॿुध नमाज़ी माण्हू मरी वञे त नमाज़िन जो रूह नमाज़िन सां रखजांइ नमाज़ीअ जो रूह नमाज़ीअ सां रखजांइ इज़राइल जॾहिं को शहीद थी वञई त शहीदनि जा रूह ॾाढा इज़राइल सालिहनि जा रूह आलिमनि जा रूह हाफ़िज़नि जा रूह कारी साहिबान जा रूह डॉक्टरनि जा रूह इंजीनियरनि जा रूह इज़राइल ख़बरदार धाड़ेलनि जा रूह ज़ालिमनि जा रूह जुवारिन जा रूह व्याजन जा रूह ज़ानिन जा रूह ओ इज़राइल मां रब जो फ़ैसिलो थी जंहिंजी जिन्स जंहिंसां लॻे उन सां रखजांइ अल्लाह मदीने वारो साईं आमिना जो लाल तो चए पोइ ॾे ख़बर इज़राइल तोखे ॾुख कीअं आयो साईं झंग में हिकिड़ी औरत हुई जंहिंजो मुड़ुस बि मरी वियो हो बेवा औरत खे सिकी लधो ॿार ॼायो उहा औरत झंग में हुई अञा हुनखे अञा सूर ई ख़तम कोन थिया ताज़ो ॼावल ॿार रब चयो जल्दी करे इज़राइल हिन मासूम ॿार जो रूह खणी वञ साईं मां मासूम ॿारनि जा रूह मासूमनि सां रखंदो आहियां जवाननि जा रूह जवाननि सां रखंदो आहियां पोड़नि जा रूह पोड़नि सां साईं जॾहिं मां मासूम जो रूह पोइ खणी वञा अलाह जी ज़ात खे एॾी कावड़ हुई
मांखे चए इज़राइल ख़बरदार इन रूह खे काथे रखंदे अल्लाह मासूम जाते रखंदो आहे उन रूहनि सां रखां अल्लाह फरमाए न न न इन झंग में ॼावल ॿार जे रूह खे वञी जहन्नम जे तरे में उछले मांखे ॾाढो ॾुख थियो त हिन मासूम को गुनाह ई कोन कयो वरी रब तो चए हिनखे जहन्नम में उछले या रसूल अल्लाह कॾहिं मांखे ॾुख कोन थियो इन मासूम जो रूह जॾहिं मां इज़राइल जहन्नम में सटियमि उते रूह मांखे ॾाढो ॾुख थियो मासूम जो कहिड़ो गुनाह जॾहिं मां रोवां पियो त रब फरमायो इज़राइल तोखे कहिड़ी ख़बर मां अल्लाह साईं जे मोमिलनि जी इहो ॿार जॾहिं पंहिंजे माउ जे पेट में हुयो इनखे मां पियो खारायां